अस्सलाम वालेकुम। मिशन वॾी न्यूज़ नेटवर्क में बलिका रिपोर्ट कंदा हलूं। मिशन वॾी डिग्री कॉलेज बाबति जंहिंजो बुनियादु 2010 में रखियो वियो। 11 साल गुज़री विया, कॉलेज जो कमु अञा ताईं मुकमल न थी सघियो। इंतिज़ामिया जी बेहसी, माली बजट न हुजण जे करे, चूंडियल नुमाइंदनि जी बेजानी सबबि मिशन इर्द गिर्द जा रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। बेसहारा बेबोच माण्हुनि पंहिंजी तइलीम खे ताला लॻाए छॾिया। सरहदी वारा आला तइलीम हासिल करण जे लाइ शहरनि जो रुख़ करण लॻा। मिशन वॾी आसपास जे रहवासियुनि जो मुतालबो आहे त मिशन वॾी डिग्री कॉलेज जो कमु जल्द खां जल्द मुकमल कराए मायूसी ख़तमु कई वञे।